अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संजा सैयद। हलंदासीं हेडलाइंस पे। सेनेट चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन की चूंड अॼु गुझे बैलेट ज़रिए थींदी। सेनेट चेयरमैन लाइ पीडीएम उम्मीदवार यूसुफ रज़ा गीलानी ऐं हुकूमती मेंबर सादिक संजरानी। डिप्टी चेयरमैन लाइ पीडीएम उम्मीदवार मौलाना अब्दुल गफूर हैदरी ऐं पीटीआई के नामज़द उम्मीदवार मिर्ज़ा मोहम्मद आफरीदी विच में कांटे के मुक़ाबले जो इम्कान। ओपोजिशन इत्तेहाद वटि 51 ऐं हुकूमती इत्तेहाद वटि 47 मेंबर मौजूद। जमायत इस्लामी चूंड में कंहिंखे वोट न ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। वज़ीर आज़म इमरान खान लॉन्ग मार्च जो दबाव क़बूल करण खां इनकार कंदे नयूं चूंडूं कराइण जो इशारो ॾेई छॾियो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त खेसि अवामी हिमायत हासिल आहे। नयनि चूंडुनि समेत समूरा ऑप्शन्स नज़र में रखणा पवंदा। कंहिं मैदान में पोइते न हटंदासीं। सेनेट चेयरमैन ऐं डेप्टी चेयरमैन जी इलेक्शन में इंशाअल्लाह असां कामयाब थींदासीं। उम्मीद आहे त सेनेट में अक्सरियत खां पोइ असांजे लाइ कानून साज़ी आसान थींदी। पुराणे निज़ाम जी तब्दीली खां सवाइ कानून साज़ी मुमकिन नाहे। ईंदड़ 2 सालनि में असांजो पूरो ध्यानु अवामी मफ़ादनि जी कानून साज़ी ते हूंदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान विच में फ़ोन ते राब्तो। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पीडीएम खे सेनेट में हुकूमत ते वाज़े बरतरी हासिल आहे। पीडीएम उम्मीदवारनि जी कामयाबी लाइ पुरुमीद आहियूं। समूरनि मेंबरनि हिमायत जी ख़ातिरी कराई आहे त मौलाना फज़ल रहमान चयो आहे त हुकूमत हॉर्स ट्रेंडिंग जी कोशिश करे रही आहे। नंबर्स असां वटि आहिनि। हुकूमत रुगो हॉर्स ट्रेंडिंग करे ई खटे सघे थी। असांजी कामयाबी खे शिकस्त में बदिलायो वियो त सभु नामालूम साम्हूं आणींदासीं। व्हाट्सएप कॉल से सरकारी उम्मीदवार के सपोर्ट करण जो चयो वियो। लीगी अॻवाननि जो इल्ज़ाम। नून लीग जी सेनेटर आफिस अब्दुल करीम दावा कई आहे त खेसि व्हाट्सएप ते 6 ऐं 7 मार्च ते कॉल्स आयूं ऐं हुकूमती उम्मीदवार के सपोर्ट करण जो चयो वियो। सेनेट इलेक्शन जो शेड्यूल जारी थींदे ई एफआईए ऐं एंटी करप्शन जा नोटिस अचण लॻा। मुंहिंजे ख़िलाफ़ हिकु पुराणो केस बि खोलियो वियो। जेतिरा बि पर्चा ठाहिणा आहिनि ठाहे वठो। असां नून लीग ऐं नवाज़ शरीफ सां गॾु आहियूं। पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी पेशावर हाई कोर्ट जे हुक्मनि ते सॼे मुल्क में 1 टिकटॉक ते पाबंदी लागू करे छॾी। पीटीआई जो मुल्क अंदरि इंटरनेट सर्विस फ़राहम कंदड़ कंपनियुनि खे बिना ते टिकटॉक ऐप ते पहुच रोकण जा हुकम जारी कया विया आहिनि। आई दौदापुर वेझो ॻोठ ईदन लीडवाणी मां हथियार हुननि नौजवान निज़ामुद्दीन लीडवाणी खे मुबैना तौर अगवा करे विया। पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मुलज़िम नौजवान खे बाज़ियाब करायो वेंदो। आई दौदापुर में हाई स्कूल वटि गश्त दौरान पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो। पुलिस जी ॾोहारी फरमान मलवाणी खे गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुरिबल आहे।